पने अकिल में औरत दाईंदे चयो आहे त ॾेर मिल्कियत फबाइण लाइ जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि, जॾहिं त ॾेरनि इल्ज़ाम खे रद्द करे छॾियो आहे। प्राइमरी टीचर मैडम ज़ीनत खोसो अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुड़िस जे मरण खां अॻु ऐं पोइ ॾेरनि किरोड़े रुपया ऐं प्रॉपर्टी हड़प करे विया आहिनि। जंहिं ख़िलाफ़ मां ऐं मुंहिंजे पुट एहतिजाज कयो त अब्दुल क़यूम पाण ते हमलो कराए मुंहिंजे पुट मथां हमले जो कूड़ो केस दाख़िल कराए खेसि सेंटर जेल ताईं पहुचाए छॾियो आहे। मुझे घर वाले फौत थे कि 5 साल थी विया 5 साल हो चुकियो। मुंहिंजो नालो ज़ीनत खोसो आहे। मां PhD टीचर आहियां। जेको ॾेर आहे मुंहिंजे घर खे कब्ज़ो करे वेठा आहिनि। मिल्कियत मुंहिंजे घर वारे जी हुई। उन घर जे लाइ खातो असांजो आहे ऐं मां काग़ज़ आहियां उन खाते जा। घर चवनि था ख़ाली न कंदासीं। पोएं हफ़्ते मां ते हमलो कयो त तूं इहो घर कोन ख़ाली करे ॾींदासीं, तुंहिंजे पुट खे बि न कढाईंदासीं, घर जी बचत छॾे ॾे न त मारे छॾींदासीं। हुन वधीक चयो त कुझु ॾींहं पहिरियां मूंखे ऐं मुंहिंजे वालिद खे ॾेरनि माराइण जी कोशिश कई। मां पंहिंजी बिरादरीअ जे माण्हुनि खे बार बार आगाह कयो आहे त मूंखे ऐं मुंहिंजे पुट खे इन्हनि मां जान जो ख़तरो आहे। मां सां इंसाफ़ कोई नथो करे पियो। मुंहिंजी दाह आहे SSP साहब खे, IG सिंध खे ऐं CM साहब खे मुंहिंजी बावर करनि, मूंसां इंसाफ़ कनि। मैडम ज़ीनत खोसो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं IG सिंध खे अपील कई त इंसाफ़ फराहम कयो वञे। होॾां इल्ज़ाम हेठि आयल अब्दुल क़यूम खोसो ॿुधायो त सदाम खोसो मूंखे गोलियूं हणी मर्डरिंग कयो हो, जंहिं केस तां हथ खणाइण लाइ भाॼाई ज़ीनत खोसो अजाई इल्ज़ाम हणी वावेला करे रही आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।